मुल्क में वधंदड़ महांगाई तोड़े सिंध के सनअती इदारनि में सिंधी नौजवाननि खे नज़रअंदाज करण खिलाफ़ जमियत उलमा इस्लाम खानगढ़ के सॾ ते सवें कारकुननि गबोल मार्केट का प्रेस क्लब खानपुर मार ताईं एहतजाजी जुलूस कढी प्रेस क्लब पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो हयो। जेकी गुलाम मोहम्मद शुगर मिल है असांजे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियण बजाए जेको आहे त पंजाब खां घुराए सूबे केपी के खां घुराए करे कंदा रहंदा ऐं गुंडागर्दी कंदा रहंदा त असां ही एहतजाजी मुज़ाहिरो असां ही एहतजाज इंशाअल्लाह ताला सूबे ताईं वठी वेंदासीं। खजाननि सां मालामाल आहे। कराची खां बाद में ॿियो नंबर घोटकी आहे जेके घोटकी जे आवाम खे एॾो ॾुतड़ियल रखी वियो जो उतां जा मज़दूर ॿाहिरि जा हालांकि उतां जो जेको आज़ान ॾियण वारो पेश इमाम उहे बि ॿियनि सूबनि खां घुराया वञनि ऐं इंजीनियर ॿिया जेके सॼो अमलो ओॾो अचे। जेको जमियत उलमा इस्लाम ज़िले घोटकी जी क़यादत एहतजाज शुरू कयो हो 7 अक्टूबर ते उतों जी माड़ी गैस जी इंतज़ामिया मजबूर थी ऐं डिप्टी कमिश्नर जी टीम जी अगवाणी में ऐं माड़ी पेट्रोलियम जा नुमाइंदा भी उन में शामिल हुआ। उन्हनि जमियत उलमा इस्लाम जे ज़िले घोटकी जे अगवाणनि सां मुआहिदा कया त असां तव्हांजे मुतालबनि खे मञूं था पिया। कानपुर मार में महांगाई तोड़े सनअती इदारनि खिलाफ़ एहतजाज कंदड़ JUI जे अगवाणनि ऐं कारकुननि मुतालबो कयो आहे त मुल्क में वधंदड़ महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं सिंधी नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा फराहम कया वञनि। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, कानपुर महर।